अॼु जो असांजो टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री। लफ़्ज़ ट्रिग्नोमेट्री ग्रीक वर्ड मां वरितल आहे which deals with the relation of measure of sides and angle triangle। लफ़्ज़ ट्रिग्नोमेट्री जेको यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे टिन कुंडनि जी माप। हाणे ट्रिग्नोमेट्री में 6 रेशोज़ बि हूंदा आहिनि जंहिंखे असां साइन थीटा, कोसाइन थीटा, टेंजेंट थीटा ऐं उन जा रिवर्स बि आहिनि कॉसिकेंट, सीकेंट एंड कॉन्टिजेंट। ॾिसो हाणे ट्रायंगल हिते आहे, हिन में ट्रिग्नोमेट्री जा असां रेशियोज़ मालूम कंदासीं। हीउ जेको आहे बेस, जंहिंखे सिंधी में असां चवंदा आहियूं पायो, ही हिन एंगल जो एडजेसेंट साइड आहे, साम्हूं वारो साइड, हिन जे भर वारो। ऐं हीउ जेको आहे हाइपोटेन्यूज़, सिंधी में असां हिनखे चवंदा आहियूं वितर। ऐं हिन जे आम्हूं साम्हूं वारो जेको अपोज़िट साइड आहे इनखे चइबो आहे परपेंडिकुलर, सिंधीअ में चवंदा आहियूं उमूद। हिनखे चवंदा आहियूं बेस, हिन साइड खे चवंदा आहियूं परपेंडिकुलर ऐं हिनखे चवंदा आहियूं हाइपोटेन्यूज़, सिंधीअ में वितर, पायो, उमूद। हाणे तव्हां के बि हिननि में नाला ॾेई छॾियो। हिनखे था रखूं असां ए जो नालो, हिनखे बी, हिनखे सी था रखूं। हाणे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज़ मालूम करणा आहिनि त उन में जेको पहिरियों रेशियो आहे, हिन ट्रायंगल खे असां खयोसीं, हीउ सिंबल आहे ट्रायंगल जी ए बी सी। हाणे डिफरेंट एंगल, हीअ जेका सिंबल आहे एंगल जी, एंगल ए, एंगल बी, एंगल सी, तव्हां उन जा रिप्रेजेंटेड वैल्यू कहिड़ा आहिनि? ए परपेंडिकुलर में, बी बेस में, हाइपोटेन्यूज़ सी में। हाणे फार्मूलो जेको पहिरियों आहे साइन थीटा असां मालूम कंदासीं एंगल ए सां, इहो आहे बराबरि परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज़। परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज़। उन खां पोइ आहे कॉस थीटा, ही आहे बेस अपॉन हाइपोटेन्यूज़। टेंजेंट थीटा लिखबो टेन, पढ़बो टेंजेंट थीटा, लिखबो कॉस, पढ़बो मतलब कोसाइन आहे, पढ़बो कॉस थीटा, ही साइन थीटा। टेंजेंट थीटा जेको आहे परपेंडिकुलर अपॉन बेस आहे, ऐं ही जेको आहे टेंजेंट थीटा फार्मूलो बाद में। हाणे परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज़ साइन थीटा, कोसाइन आहे बेस अपॉन हाइपोटेन्यूज़, टेंजेंट थीटा आहे परपेंडिकुलर अपॉन बेस। हाणे असां एंगल खईंसीं, एंगल ए खां हितां, जीअं ही बुक आहे, हितां मां राइट एंगल ट्रायंगल हिनखे ठाहियांसि, हिन जो ही बेस थियो, ही परपेंडिकुलर ऐं ही छा थियो हाइपोटेन्यूज़ थियो। हिन ई फिगर खे मां जेकॾहिं हीअं रोटेट करे छॾियां त ही जेको परपेंडिकुलर हुयो उहो हाणे छा थी वियो, बेस थी वियो, ऐं ही छा थी वियो परपेंडिकुलर थियो। जेको पहिरीं बेस हाणे परपेंडिकुलर थियो, हाणे ही छा थियो हाइपोटेन्यूज़। कॾहिं कॾहिं एग्ज़ामिनर एंगल चेंज करे छॾींदा आहिनि, फिगर उहा ई हूंदा आहे, उन फिगर खे एंगल बी वारे तरफ़ वठी ईंदो आहे, त ही पर बेस थी वेंदो, ही परपेंडिकुलर ऐं ही हाइपोटेन्यूज़ जेको हूंदो आहे उहो सभिनी जो 90 डिग्री उहो साम्हूं सेम हूंदो आहे। हाइपोटेन्यूज़ ऑलवेज सेम हूंदा, तव्हां एंगल कहिड़े खे चेंज कंदा वेंदो उहो सेम रहंदो आहे।
हाणे साइन थीटा परपेंडिकुलर हाइपोटेन्यूज परपेंडिकुलर में वैल्यू कहिड़ी हुई असांजी हिते ए रखीसीं ऐं हाइपोटेन्यूज में सी कोसाइन बेस में छा आहे बी हाइपोटेन्यूज सी टेंजेंट परपेंडिकुलर में ए बेस में बी अक्सर असांखे ही वैल्यू विसरी वेंदा आहिनि त साइन छाजे बराबरि आहे कोसाइन छाजे बराबरि आहे टेंजेंट छाजे बराबरि आहे हाणे उनखे यादि करण लाइ हिकिड़ी ट्रिक करे छॾियो यादि सम माना साइन परपेंडिकुलर माना पीपुल एच माना हैव सम पीपुल हैव curly brown hair that are painted black वरी ॾिसो some people have माना साइन परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज some people have curly brown hair that are painted black हाणे इन जुमले खे तव्हां यादि कंदो त तव्हांजा छह ई यादि थी वेंदा some people have curly brown hair that are painted black इन जुमले खे जेकर तव्हां यादि कंदो some people have curly brown hair that are painted black माना कुछ माण्हुनि जा वार गुंडीदार आहिनि जेके कलर्ड आहिनि कारे रंग में some people have curly brown hair that are painted black इहा आहे ट्रिक हिनखे यादि करण जी जेको अक्सर ही विसरी वेंदो आहे त साइन परपेंडिकुलर बेस अपन हाइपोटेन्यूज आहे त हाणे इहा जेकॾहिं लाइन तव्हांखे यादि हूंदी त तव्हांखे इनशाला विसरंदी न हाणे ही जेके टे आहिनि इन्हनि जो उबतड़ बि आहिनि साइन जो जेको रिवर्स आहे कोसिकेंट आहे कोसिकेंट असां हिनखे पढ़ंदा आहियूं कॉसेक थीटा हिन जो जेको उबतड़ थींदो उहो छा थींदो वञी ही परपेंडिकुलर हाइपोटेन्यूज आहे त उन जो उबतड़ छा थींदो हाइपोटेन्यूज अपॉन परपेंडिकुलर सी अपॉन ए अहिड़े तरीक़े सां कॉस जो आहे सीकेंट उनखे असां सेक थीटा चवंदा आहियूं हिन जो उबतड़ थींदो हाइपोटेन्यूज अपॉन बेस बी सी अपॉन बी टेंजेंट जो आहे कॉन्टीजेंट असां उनखे पढ़ंदा आहियूं कॉट थीटा बेस अपॉन परपेंडिकुलर बी अपॉन ए जेकॾहिं हिननि जी वैल्यू मां तव्हांखे ॾेई छॾियां बेस रखां थो मां 8 परपेंडिकुलर 6 सेंटीमीटर हाइपोटेन्यूज थो रखां 10 सेंटीमीटर अहिड़ी तव्हांखे वैल्यू मिलियल हुजनि ऐं जेकॾहिं पेपर में बि अची थो सघे फाइंड द वैल्यू ऑफ साइन थीटा ही टई वैल्यू तव्हां वटि मिलियल आहिनि तव्हांखे साइन जी यादि आहे त परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज हाणे 6 भाङे 10 टिडूं 6 5 ॾूं 10 3 भाङे 5 अहिड़े तरीक़े सां कॉस भी ईअं मालूम करे सघंदासीं कॉस जेकॾहिं हिन फिगर खे ॾिसंदासीं कॉस आहे बेस अपॉन हाइपोटेन्यूज बेस माना पायो जेको आहे 8 मिलियल आहे ऐं हाइपोटेन्यूज जेको आहे 10 मिलियल आहे 4 ॾूं 8 5 ॾूं 4 भाङे 5 टेंजेंट थीटा कीअं कंदासीं टेंजेंट छाजे बराबरि आहे परपेंडिकुलर अपॉन बेस परपेंडिकुलर जेका वैल्यू आहे उहा रखंदासीं असां मथे उहा 6 ऐं जेका बेस जी वैल्यू आहे उहा रखंदासीं हेठि 8 छो त टेंजेंट आहे हिन जे बराबरि त इहो थी वियो 3 ॾूं 6 4 ॾूं 8 3 भाङे 4 हाणे ही उबतड़ आहिनि रिवर्स साइन जो उबतड़ आहे कॉसेक त साइन 3 भाङे 5 आहे त कॉसेक घणनि जे बराबरि थींदो 5 भाङे 3 सेकेंड कॉस जो उबतड़ आहे त उहो घणनि जो थींदो घणनि जे बराबरि थींदो कॉस आहे 4 भाङे 5 त सेकेंड घणो थींदो 5 भाङे
4। अचो कॉट में, तो कॉट छाजे बराबर है, उबतड़ आहे टेंजेंट जे, तो टेंजेंट जेको आहे 3/4 आहे, तो कॉट घणो थी वेंदो 4/3। हिन हेसि ताईं जेकॾहिं तव्हांखे का वैल्यू सम्झ में न आयो जे पुछी सघो था। क्लियर आहे? जी अदा। इनवर्स ही फिक्स आहिनि, साइन जो इनवर्स आहे कॉसिकेंट, तो हिन जी जेका वैल्यू आहे तो हिन जे उबताड़ा हीअं थी वियो, मतिलबु त साइन परपेंडिकुलर अपॉन, या हिन खे हीअं चओ 1/, कॉसिक, हिन जी वैल्यू हिते रखो या हिन जी वैल्यू उबतड़ रखो, रिवर्स में आहे तो उहा हिन जे रखो, तो ही जेको परपेंडिकुलर हाइपोटेन्यूज आहे तो कॉसिक जेको आहे ही मथे अची वेंदो ऐं ही हेठि अची वेंदो, उबतड़ रिवर्स उबतड़ थींदो। अहिड़े तरीक़े सां कॉस जेको बेस अपॉन हाइपोटेन्यूज आहे तो उन जो जेको सीकेंट आहे हाइपोटेन्यूज मथे अची वेंदो रिवर्स में ऐं बेस हेठि अची वेंदो। उन जो रिवर्स लिखणो आहे, साइन जो रिजल्ट आहे 3/5। मां हिन खे कॉसेक में मटा ॿुधायो त कॉसेक तव्हांखे ख़बर आहे त साइन जो रिवर्स आहे त 5/3 थी वेंदो। छा में लिखी सघो था, बट तव्हांखे एमसीक्यू जे हिसाब सां ॿुधायां त डायरेक्ट तव्हां लिखी सघो था, सम्झी वञो हिनखे। जी जी हाँ, हाँ पेपर में अक्सर ईंदो आहे त साइन 0 डिग्री जी वैल्यू छा आहे, साइन थीटा जी वैल्यू छा आहे, साइन 45 जी वैल्यू छा आहे, जेका तव्हांजो कैलकुलेटर हुजे। हाणे कैलकुलेटर त न आहे, तव्हांखे वैल्यू फिक्स आहिनि ऐं मोस्ट तव्हांजे मैट्रिक जे सिलेबस ताईं 90 ताईं आहे। जीअं तव्हां वधो फर्स्ट ईयर ताईं फर्स्ट ईयर में तो उन जी वैल्यू 360 आहिनि, 0 खां एंगल जेके केतिरा आहिनि 0 डिग्री खां वठी करे 360 डिग्री ताईं आहे, त 0 खां 360 डिग्री ताईं तव्हां फार्मूले मुताबिक़ हल करे सघो था, फाइंड आउट करे सघो था। हाणे असां 90 ताईं हिनखे मालूम कयूं, त हाणे हिनखे सिर्फ़ु तव्हां हिनखे यादि करे वियो, हिनखे सम्झी वियो त बाक़ी जेके 5 रेशियोज़ आहिनि बकाया तव्हां इज़ीली फाइंड आउट करे वेंदो। हाणे हिनखे हल करण लाइ हिकिड़ो ट्रिक यादि करे छॾियो त मथी शइ अंडर रूट में रखिजो, हेठि 4 2 0 खां शुरू कयो, ही सम्झ 0 1 2 3 4 ईअं वधंदा वञो, 4 ताईं आयो। हाणे ही शइ तव्हां ज़हन में अंडर रूट बाय 2। हाणे ही पहिरीं जेको 0 डिग्री आहे हिते मूं छा रखियो 0, 0 सां का बि शइ तव्हां डिवाइड कंदो या छा थींदो, डिवाइड न सॉरी 0 खे कंहिं बि शइ सां डिवाइड कंदो त छा थींदो 0 रहंदो, कंहिं शइ खे 0 सां डिवाइड कंदो त उहा इन्फिनिटी रहंदी। हींअर 0 आहे, 0/2 छा रहंदो 0 ई रहंदो। तो साइन 0 डिग्री छाजे बराबर आहे
0 जे बराबर। उन खां पोइ अचे थो 30 डिग्री। हाणे 0 खां वठी करे 0 1 2 3 4 हाणे 1 आयो। हाणे 0 जगह ते मूं छा रखियो 1। हाणे कंहिं बि शइ जो तव्हां अंडर रूट रखो या स्क्वायर को छा उहो छा रहंदो 1 जेकॾहिं अंदर हुजे त उहो 1 ई रहंदो। ही 1 बाय 0.5 लिखी सघो था। 1 बाय 2 लिखोसि। हिनखे हिन टेबल में यादि रखोसि। हाणे 45 ही साॻियो तव्हांखे 45 का नंबर ते आयो 3 नंबर ते 2 ते आयो। हाणे अंडर रूट 2 बाय 2 मैथ में का शइ तव्हां पंहिंजे तरफ़ां लॻाए सघो था उनखे ख़तमु करे सघो था। उहो छाजे लाइ त असांखे जवाबु फाइंड आउट थिए। हाणे ही 2 आहे न हिन 2 खे मां हीअं लिखी सघां थो स्क्वायर 2 इन स्क्वायर 2। जेकॾहिं मां हिनखे ज़रब कयां साॻियो मुंहिंजो 2 अची वियो। कीअं त अंडर रूट में आहे त घणो थियो 4 ऐं अंडर रूट 4 छाजे बराबरि आहे 2 जे बराबरि आहे। त हिनखे मां हीअं बि लिखी सघां थो। छा लाइ लिखियो आहे जो मथियो असांजो अंडर रूट मूंखे ख़तमु करिणो आहे। ही अंडर रूट 2 स्क्वायर 2 इंटू स्क्वायर रूट ही ख़तमु थी वियो। बाक़ी छा बचियो असां वटि 1 बाय स्क्वायर रूट 2 जी अदा ही कोन्हे को। हाणे हिन 2 खे मां ॾिसो हेॾां ही 2 आहे न हिन खे मां हिन तरीक़े सां लिखां थो। हिन खे जेकॾहिं तव्हां ज़रब कंदो त साॻिया तव्हांखे 2 मिली विया। ही इन लाइ मूं छा लाइ कयो त मूंखे मथी अंडर रूट खे ख़तमु करिणो आहे। ही मां हिनखे ख़तमु करण लाइ हेठां 2 रखिया आहिनि कैंसिल थी वियो। बाक़ी 1 बाय अंडर रूट अची वियो। अहिड़े तरीक़े सां 60 डिग्री कहिड़े नंबर ते आहे 3 ते साॻियो रखोसि। अचो 90 काई नंबर ते आहे अंडर रूट बाय 2 जी कढे सघूं था। फ्रैक्शन पॉइंट में तव्हां वैल्यू मिलंदी त डायरेक्ट रखो त हिते इहा आहे फ्रैक्शन में इहा मिलंदी। हाणे चोथों नंबर आयो त हिते 4 रखंदासीं त हिन जो छा थींदो अंडर रूट 4 जो छा निकिरंदो 2 ई निकिरंदो 2 कैंसिल थी वियो 1। हाणे ॿियो आहे कॉस थीटा। हिन जो जेको 90 वारो आहे चोथों नंबर जेको आहे उहो हेॾां पहिरें ॾांहुं शिफ्ट थी वेंदो रोटेट कयो हितां पोइ हीअ अचे पोइ हीअ अचे पोइ हीअ वैल्यू रखंदा त हीअ आख़िरी वैल्यू आहे उहा पहिरें में अची वई। टियों नंबर वैल्यू आहे ॿिए नंबर ते अची वियो। ही ऑलरेडी जेको आहे 3 नंबर ते ही चौथे नंबर ते वैल्यू शिफ्ट थी वई ही साॻियो 0 थी वियो उनजो 72 थी वियो। तव्हांखे सिर्फ़ु ही यादि करिणो आहे साइन मालूम करियासीं। ही तव्हांखे रटो बहाणो लॻाइणो आहे। ही तव्हांखे मेथड सम्झा त इन मेथड जेकर तव्हांखे विसरी बि वञे त तव्हां अंडर रूट बाय 2 पोइ 0 1 2 ते एंगल लॻाए 90 तां तव्हां फाइंड आउट करे सघो था। न त हिनखे ज़हन में यादि रखे छो त ही वैल्यू छा जे बराबरि आहे। हाणे ही थियो 90 जेको हाणे उबतण हाणे जेको लास्ट में आहे उहो कॉस जे फर्स्ट में अची वेंदो। थर्ड वारो हिते ही साॻियो रहंदो ही हेॾां फोर्थ में शिफ्ट थी वियो ही 0 थी वियो। हाणे टेंजेंट जेको आहे उहो बराबरि आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा फार्मूला ऐं कॉट जेको बराबरि आहे हिन जो कॉट टेंजेंट रिवर्स आहे त उहो कॉस थीटा बराबरि साइन थीटा। त हाणे 0 अपॉन 1 छाजे थींदो बराबरि
0 1/2 √3/2 2 2 कैंसिल थी वियो बाक़ी छा बचो हेॾां ॾिसो टेंजेंट छाजे बराबर आहे साइन थीटा अपान कॉस थीटा साइन बराबर छाजे आहे ऐं कॉस छाजे बराबर आहे ही थी वियो 1/2 ही 2 2 कैंसिल थी वियो 1/√2 2 2 कैंसिल बाक़ी छा बचो 1/√3 ये ॿई कैंसिल थी विया 1 जे बराबर ये √3/2 2 2 हितां कैंसिल थी वियो बाक़ी छा बचो √3 हाणे 1 खे जेकॾहिं 0 सां डिवाइड कंदो इन्फिनाइट थींदो नॉट डिफाइंड बि लिखी सघूं था ऐं इन्फिनिटी इन खे ईअं बि असां लिखंदा आहियूं ही छाजे बराबर आहे इन्फिनिटी या नॉट डिफाइंड हाणे ही टे तव्हांजा फाइंड थी विया साइन जो रिवर्स छा हो कॉसेक थीटा हिन जो 0 0 0 न थींदो इन्फिनिटी थींदो 1/2 2 √2 2/√3 1 सेकेंड थीटा 1 2/√3 हिन जो उबतड़ आहे √2 2 कॉट हिन जो उबतड़ आहे इन्फिनिटी √3 1 1/√3 0 ही वैल्यू इन जा आहिनि जेके प्रूव करणा आहिनि हाणे यूज़ किथे थींदा आहिनि जेकॾहिं प्रूव अची वञे को एग्जाम्पल हाणे हेड़ी तव्हांखे इक्वेशन मिलियल हुजे त हिन जो वैल्यू कढो तव्हांखे ख़बर हुजे साइन 30 छाजे बराबर आहे 1/2 साइन 60 छाजे बराबर आहे √3/2 ऐं cos 30 छाजे बराबर आहे √3 cos 60 ये √3/4 प्लस √3/4 यानी कि एड कंदो छा थींदो 2 √3/4 ये कैंसिल थी विया √3/2 साॻे तरीक़े सां जेकॾहिं कोई एग्जाम्पल हुजे हीअं साइन 30 cos 45 डिग्री माइनस साइन 30 डिग्री साइन 45 डिग्री ये छाजे बराबर आहे 1/2 1/√2 माइनस 1/2 1/√2 छा रहंदो वञी ये भी कैंसिल थी वियो ये भी कैंसिल थी वियो ऑप्शन में जेकॾहिं हुजे 0 उहो टिक करे सघो था हाणे कुझु इन जा वर्डिंग प्रॉब्लम हूंदा आहिनि
एंगल ऑफ एलिवेशन, एंगल ऑफ डिप्रेशन। जेकॾहिं का शइ तव्हां मथे ॾिसो था उहा छा थी वेंदी, एलिवेशन में थी वञे। जेकॾहिं तव्हां हिन बिल्डिंग खे हेठि ॾिसंदो का शइ त उहा छा हेठि वेंदी, एंगल ऑफ डिप्रेशन। हाणे को एग्जाम्पल ईअं मिसाल मिलियल हुजे 140 मीटर So the 140 meter kite string makes 30 degree with a ground what is height। जॾहिं लगड़ उॾाईंदा आहियो न त साम्हूं मथे त न हूंदी आहे, उनजी छा हूंदा आहे डायरेक्शन, हिन हवा सां हूंदी हितां हीअं साम्हूं 30 डिग्री या 45 डिग्री ते हूंदी आहे। जेकर उहा लगड़ हीअं साम्हूं आहे 30 डिग्री ठाहे थी 140 मीटर आहे त हाणे उनजी ऊचाई केतिरी थींदी, हितां ऑब्जर्वर आहे 140 मीटर जे ऊचाई ड्रैग सां लगड़ उॾामे थो, एंगल केतिरी आहे 30 डिग्री। हाणे ॿुधायो त उनजी जेका हाइट आहे उहा असांखे ॿुधायो, परपेंडिकुलर केतिरो आहे। हाणे कहिड़ियूं लॻंदी वैल्यू ते, ॿियो ॿुधाए। हाणे टे तव्हांजे साम्हूं लिखियल आहिनि त हाणे कहिड़ी लॻंदी हिते, असुल फार्मूले जा कम त हाणे हिते शुरू थिया आहिनि। पहिरियों लॻंदो छो त परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज, ही शइ असांखे माइंड करणी आहे, बेस असांखे न आहे करणो, लगड़ जी ऊचाई असांखे मालूम करणी आहे, उन ड्रैग असां ॿुधायूं पिया हितां खां वठी करे परपेंडिकुलर। हाणे साइन परपेंडिकुलर थीटा जेको आहे परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूज आहे, साइन थीटा घणो जे बराबरि आहे, 30 डिग्री तव्हांखे मिलियल आहे, परपेंडिकुलर मालूम करणो आहे ऐं हुनजी हाइपोटेन्यूज घणी आहे 140। तव्हांखे ज़हन में हुजे त साइन 30 जी जेका वैल्यू हुई उहा घणी हुई, ॿिया ॿुधाइनि, साइन 30 जी वैल्यू घणी हुई 1/2। हाणे परपेंडिकुलर 140 हिन खे हेॾां शिफ्ट कयोसीं 7 × 14 70, त हीअ जेका काइट आहे उहा 70 मीटर जे ऊचाईअ ते मथे हवा में हले पई। क्लियर आहे हिसाब, नेक्स्ट हिसाब में समझी वञा, सभु साॻिया हिसाब आहिनि। मतिलबु इहो आहे त हिकु लगड़ मां उॾायां पियो 140 मीटर उनजी जेका आहे स्ट्रिंग जेका तार रस्सी आहे धागो आहे उनजी ड्रैग आहे उहा 30 डिग्री ते ठहे थी। हाणे मूंखे ॿुधायो त उनजी ऊचाई केतिरी थींदी, अहिड़े तरीक़े सां फाइंड द एंगल ऑफ एलिवेशन ऑफ सन दैट शेडो। हाणे हिन सवाल जो मतिलबु फाइंड द एंगल ऑफ एलिवेशन ऑफ द सन दैट शेडो ऑफ बैम्बू 9 मीटर लॉन्ग इज 3√3। हिकु तव्हां बांस जो लकिड़ो खयो, सिज ते बीही रहो, ईअं सिज ते बीठा आहियो त हाणे सिज ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं हुन बांस जे लकिड़े ते रोशनी पई त उनजो शेडो पाछुलो ठहियो। तव्हां जेको पाछुलो हितां खां वठी करे होसि ताईं ठहियो हुन बोर्ड ताईं दीवार ताईं, त हाणे उहा मथे ताईं वेंदी त उनजो जेको एंगल आहे त उहा एंगल मूंखे ॿुधायो। तव्हांखे फिगर ट्रायंगल ठाहिणी आहे,
9 मीटर ऊंचाई, उन जेका शेडो लेंथ ड्रैग आहे 3 अंडर रूट 3, ही एंगल असां मालूम कंदासीं। हाणे तव्हांखे ज़हन में फार्मूलो कहिड़ो ईंदो हींअर? कास थीटा बेस अपॉन हाइपोटेन्यूज, सही आहे? कास अपॉन हाइपोटेन्यूज त मिलियल ई कोन्हे, तव्हां कीअं था हाइपोटेन्यूज लॻा? हाइपोटेन्यूज असांजो बेस मिलियल आहे, ॿियो परपेंडिकुलर मिलियल आहे, हाइपोटेन्यूज आहे कोन, त तव्हांखे थीटा मिलंदी कोन्हे हिते। त तव्हांखे टेंजेंट खणणो पवंदो हिते, टेंजेंट थीटा परपेंडिकुलर अपॉन बेस। ही सम्झ बांस जो लकड़ो आहे हिकिड़ो, ठीकु आहे? उनजी ऊंचाई आहे 9 मीटर। हाणे पाछलो त मथे त कोन वेंदो न, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हिते मां बीठो आहियां त हीउ मुंहिंजो जेको शेडो आहे अॻिते पियो वञे न। त हाणे जेको बांस जे लकड़े जो शेडो आहे उनजी जेको आहे लेंथ 3 अंडर रूट 3 आहे। हाणे तो पुछे जेको ऑब्ज़र्वर आहे त उनजी हितां खां वठी करे जेको हेतिरो ठहियो, हाणे उनजी एंगल ॿुधायो मूंखे। हाणे उहा एंगल असां जेकॾहिं ही पाण में हिते मिलाईंदासीं त असांखे ही एंगल फाइंड करणी पवंदी। असांखे एंगल फाइंड करणु पवंदी न, बेस तव्हांखे परपेंडिकुलर मिलियल हुजे त तव्हांखे ज़हन में डायरेक्ट चए त इहो छाजे बराबरि आहे? टेंजेंट बाय इक्वल टू परपेंडिकुलर अपॉन बेस। हाणे टेंजेंट थीटा परपेंडिकुलर असां वटि 9 ऐं 3 अंडर रूट 3, ये 3 3 कैंसिल थी वियो, 3 बाय अंडर रूट 3। हाणे हिकिड़ी लॉजिक आहे हिते, हिनखे मूंखे ख़तमु करिणो आहे। जीअं सवेरे तव्हांखे मूं ॿुधायो 2 खे असां अंडर रूट 2 इंटू 2, त 3 खे बि असां ईअं लिखी सघूं था 3 इंटू अंडर रूट 3। जेकॾहिं तव्हां हिनखे ज़रब कंदो, ही छाजे बराबरि आहे? हीअं थियो 3 ज़रब 3 या 9, 9 जो स्क्वायर रूट छा आहे? 3 साॻिया तव्हांखे मिली विया। त हिनखे मां ईअं लिखी सघां थो अंडर रूट 3 बाय अंडर रूट 3। छो ईअं कयो? त मूंखे वैल्यू फाइंड करणी आहे, एंगल जी मालूम करणी आहे। ही कैंसिल थी वियो, बाक़ी छा बचियो? अंडर रूट 3। हाणे जेको टेंजेंट थीटा आहे अंडर रूट 3, उहो छाजे बराबरि आहे? अंडर रूट 3 आहे, तो उहा टेंजेंट जे एंगल छाजे बराबरि हुई? हाँ 60 जे बराबरि हुई। हीअं लिखोसि हिनखे टेंजेंट थीटा, या हिनखे हिते लिखो टेंजेंट 60 डिग्री। टेंजेंट ख़तम थी वियो, बाक़ी थीटा तव्हांजो घणो बचियो? 60 डिग्री जो बचियो। सम्झी वियो? इन में को सवाल तव्हां पुछी सघो था? राया
हाणे हिन एग्जाम्पल पढ़ो चए थो एन ऑब्जर्वर हिकिड़ो ऑब्जर्वर आहे चेक करे थो बिल्डिंग जे टॉप ते बीठो आहे उन बिल्डिंग जी जेका ऊंचाई आहे उहा 25 मीटर आहे अबोव द ग्राउंड ज़मीन खां हिन मिसाल तव्हां ही बिल्डिंग वठो ही 25 मीटर ऊंचाई ते असां बीठा आहियूं इन विंडो खां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो हाईवे ते उहा कार आहे कार त हाणे साम्हूं त कान्हे बीठी आहे न तव्हां हेठि ॾिसंदो न त असांजे जेको हीअं सम्झो ही टॉप ते बीठा आहियो तव्हां हिन बिल्डिंग जी ऊंचाई घणी आहे 25 मीटर हाणे कार गाॾी हिते आहे कार गाॾी खे तव्हां हितां ॾिसो पिया त उहा कार गाॾी खे जेको तव्हां ॾिसो पिया उहा आहे 30 डिग्री जी ठहे थी हिते हाणे इहो ॿुधायो त कार गाॾी तव्हां खां केतिरे डिस्टेंस ते परे आहे जेकॾहिं उहा बिल्डिंग जे तव्हां बॉटम ते ईंदो त तव्हां उहा पॉइंट हितां हीअं ॾिसंदोसि जेकॾहिं तव्हां हितां मथां खां का शइ लकिड़ो सिधो खणो मतिलबु लेज़र बीम ते वञी उते पॉइंट कयो टिप तॾहिं तव्हांखे लेंथ अची वेंदी त हाणे हिते असां बीठा आहियूं हेठि ॾिसूं था त कार साम्हूं वेठी आहे त मुंहिंजो जेको स्टैंड आहे उहो 25 मीटर मां मथे बीठो आहियां त मुंहिंजी जेके नज़रूं हेठि आहिनि कार साम्हूं आहे त उन जी डिग्री 30 थी ठहे हाणे मूंखां ऐं कार जे विच में हाणे उनजो मूंखे मुफ़ासिलो ॿुधाइणो पवंदो हाणे उहा डिस्टेंस मूंखे मालूम करणी पवंदी हाणे ॿ शयूं त हाणे मिलियल आहिनि एंगल बि मिलियल आहे ऐं हाइट बि मिलियल आहे परपेंडिकुलर हाणे मालूम छा करिणो आहे बेस मालूम करिणो आहे हाणे बेस मालूम करिणो आहे त उनजो असांखे फार्मूलो ज़हन में आहे कास थीटा न लॻंदो टेंजेंट थीटा लॻंदो कास आहे बेस अपन हाइपोटेन्यूज हाइपोटेन्यूज त तव्हां वटि न आहे न त हाणे तव्हां वटि आहे बेस अपन परपेंडिकुलर अपन बेस टेंजेंट जेको बराबरि आहे परपेंडिकुलर अपन बेस परपेंडिकुलर 25 मीटर जो बीठो मिलियल आहे एंगल 30 मिलियल आहे बेस मालूम करणा आहे तव्हां एग्जाम्पल सवाल खे लफ़्ज़नि में सम्झी वञो लफ़्ज़ सम्झी वियो त तव्हांखे ही फार्मूलो ज़हन में हुजे तव्हां ईज़ीली हिकिड़े सेकंड में जवाबु फाइंड आउट करे सघो था हाणे टेंजेंट छाजे बराबरि टेंजेंट वैल्यू घणी आहे हिते 30 डिग्री परपेंडिकुलर मिलियल आहे 25 ऐं बेस असांखे मालूम करिणो आहे हाणे 30 छाजे बराबरि हुयो अंडर रूट 1/√3 त हाणे अंडर रूट 3 ही आहे हेॾां वञी छा थींदो मल्टीप्लाइड ही हेॾां खणी अचो 25 अंडर√3 मीटर जे डिस्टेंस ते उहा गाॾी साम्हूं बीठी आहे हिन वक़्तु ताईं को एग्जाम्पल जेको तव्हांखे सम्झ में न आयो हुजे ही जेके बि एग्जाम्पल मूं कराया आहिनि प्रॉब्लम्स उहे मैट्रिक जे एक्सरसाइज़ 15.4 में आहिनि बेसिक जेको निचूड़ आहे सॼो हिन वर्डिंग प्रॉब्लम इहो ई आहे तव्हांखे ही शयूं मेन आहिनि जेके ट्रिग्नोमेट्री में बेसिक कॉन्सेप्ट हिनखे तव्हां यादि करे वेंदो त तव्हां सभी प्रॉब्लम खे हल करे सघो था ऐं जेको टेबल वैल्यूज़ तव्हांखे ॿुधाइनि 0 30 90 ऐं 30 खां वठी 0 खां वठी करे 90 ताईं उनजे जेकॾहिं तव्हांखे ही ट्रिक हुजे अंडर√2 0 खां वठी करे तव्हां हिते वैल्यू पुट कंदो तव्हांखे टेबल बि यादि थी वेंदी वधीक हिन पेपर में सॼो लिखियलु आहे तव्हां एक्सरसाइज़ हिन जा हल कंदो उहो तव्हांजो होमवर्क आहे नथो अचे तव्हां पुछी सघो था ऐं मोस्टली कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन थी सघे IB वारा हिन चैप्टर मां 2 सवाल अची सघनि था छो त लॉजिकल आहिनि थोरो सो कॉन्सेप्चुअल आहिनि हू वैल्यूज़ खे चेंज करे सघनि था फार्मूला त नथा चेंज करे सघनि केतिरी तब्दीली आणे सघो था मां का बि हिन नेक्स्ट टेस्ट आहे जेको पढ़ियो आहे इहो मेथड हूंदो सिर्फ़ु वैल्यूज़ चेंज हूंदी तव्हां मालूम करे सघो था जीअं हिते आहे 30-25 जे उते बेस मिलियल आहे त तव्हां हीअ हाइट मालूम करे सघो था जेकॾहिं बेस मां हाइट ॿुधायां त एंगल मालूम करे सघां थो जेकॾहिं मां हिते बीठो आहियां साम्हूं बिल्डिंग ते बीठो आहियां 25 मीटर अबोव ऐं उनजी जेका लेंथ आहे उहा घणी आहे अंडर रूट 3 फाइंड द एंगल हाणे मूंखे एंगल उनजी ॿुधायो साफ़ कजोसि